चेहरे के परस्तार हुए हैं, को काफ की परियों का फसाना नहीं कहते। वो भी तो सुने मेरे ये शार किसी रोज, जो लोग नई नस्ल को अच्छा नहीं कहते। Now for a Sindhi speech, I would like to call Kashyap sir. Have a big hand for her. पिंडाल में बैठा सब मेहमान साहिबान, अस्सलाम वालेकुम। माया कश्यप सयाल इल्मुंदाजी शमाए जो रफीका है, इल्मुंदाजी शमाए जो रफीका है। दुनिया दीन हक जी पजादो रहल कुल इज्जतन जो असल में खुशी नमून कुल हसन जे हमले खाए पनाइलम। दुनिया जो कौमों जिनमें इल्म आए से अगते आइन, जिनमें जहलत आए से पुठते आए। ऐ दुनिया जे केतरे नहीं नेमतुन खां महरूम आइन। इल्म इंसान खे मालामाल बनाए थो ऐं उनखे वॾे दर्जे ऐं मर्तबे ते पहुचाए थो। मुफ़्त ऐं नादानीअ खां निजात बख़्शे थो, ज़मीन खां आसमान ते रसाए थो। इल्म इंसान जी सूंह आहे, जेका सवाउ नाज़िबा ऐं अणवणंदड़ आहे। इल्म सां इंसान जी सम्झ ऐं अक़ल बुलंद थिए थो। इल्म हिकु उहा तारी मूसा आहे, जो इंसान खे दीन ऐं दुनिया जे टूर ते पहुचाए थी। असांजे क़ौम जो वॾो जाहिल आहे, जंहिं करे उन में न सियासी बेदारी आहे, न सही माना में सियासी शहूर आहे। अवाम पंहिंजे बैलोने अंदरून मालूमात खां बेख़बर हो मुसीबत ऐं ज़िल्लत में ॻियनि था, रंज ऐं ऊंदहि में मुब्तला आहिनि। हू तड़पनि था, फटकनि था, मुसीबत जे गिरदाब में काबू आहिनि, लेकिन राह निजात खां बेख़बर आहिनि। हर हिकु लीडर ख़ुदगर्ज़ी ऐं ख़ुशिनपूरीअ में मुब्तला आहे, हर हिकु असल रिश्वत सताए में महू आहे। अवाम पंहिंजी अणॼाणे करे सही इंतिखाब करण खां क़ासिर आहे। खुदा करे असांजा लीडर मौजूद नाज़ुक हालतुनि जो सही अंदाज़ो लगाए, अवाम खे जहल जी ऊंदहि मां कढी इल्म जी रोशनीअ में आणनि ऐं हिम्मत, ईमानदारी, मेहनत ऐं कुर्बानीअ सां पंहिंजे क़ौम खे तरक़ी याफ़्ता क़ौम जे सफ़ में आणे बीहारण लाइ जदोजहद कनि। जेके तोखे जाहिल रखंदा, कंधु पे कहिड़ो खणंदा। गोठ गोठ स्कूल बिठाईंदा, तुंहिंजा नंढड़ा बचड़ा बि पढ़ंदा। इल्म त आहे तुंहिंजी दौलत, तुंहिंजी दौलत क़ौम जी दौलत।